सूबाई वज़ीर ॼाम ख़ान शोरे जे वॾे भाउ मोहम्मद बख़्श शोरो उर्फ़ बाबल ख़ान खे शोरा बिरादरीअ जी सरदारीअ जी पग पधराई वई। हैदराबाद में थींदड़ दस्तारबंदीअ जी तक़रीब में सिंध जे वॾे वज़ीर, अहम पीराणियुनि, गादियुनि जे सुजादा नशीननि, नामवर कबीलाई सरदारनि, मुख़्तलिफ़ राज्यनि जे चङनि मुड़सनि ऐं सूबाई वज़ीरनि तोड़े सियासी समाजी अॻवाननि समेत हज़ारे माण्हुनि शिरकत कई। सर्वे जमायत जे रूहानी पेशवा मखदूम जमील ज़मान सरदारी पग जो पहिरियों वर ॾिनो। हैदराबाद में वेझी तारीख़ में पंहिंजी नोयत जी मुनफ़रिद दस्तारबंदी तक़रीब जो वधीक अहवाल अशोक शर्मा जी हिन रिपोर्ट में। पाकिस्तान पीपुल्स पार्टी सां तालुक़ रखंदड़ सूबाई वज़ीर ॼाम ख़ान शोरो जे वॾे भाउ मोहम्मद बख़्श उर्फ़ बाबल ख़ान शोरो खे शोरा बिरादरी जे सरदारी जी पग ॿधाई वई आहे। रईस दीदार शोरो जी वरसी जे मौक़े ते ॻोठ करण ख़ान शोरो में दस्तारबंदी जी शानदार तक़रीब कोठाई वई। दस्तारबंदी में सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, सरवरी जमात जे रूहानी पेशवा ऐं पीर पागारे जे फर्ज़ंद समेत अहम पीराणियुनि गादियुनि जे सजादा नशीननि, नामवर कबीलाई सरदारनि, मुख़्तलिफ़ राज्यनि जे चङनि मुड़सनि, सूबाई वज़ीरनि ऐं असेंबली मेंबरनि तोड़े सियासी समाजी अॻवाननि समेत हज़ारे माण्हुनि शिरकत कई। सरवरी जमात जे रूहानी पेशवा ऐं शोरा बिरादरी जे मुर्शिद मखदूम जमील ज़मा सरदारी पग जो पहिरियों वर ॾिनो। वॾे वज़ीर मुराद अली शाह पटके जो ॿियो वर ऐं सरदार अली गौर ख़ान महर पग जो टियों वर ॾिनो। सभिनि दोस्तनि जो, भाइरनि जो, शोरा बिरादरी खे इहो अर्ज़ु कंदुसि ऐं महिरबानी करे पंहिंजे ॿारनि खे तइलीम ॾांहुं तवजो वधाइनि ऐं अजाइन शयुनि खां, मंशात खां ऐं ॿियनि अजाइन फैलनि ते उन्हनि ते नज़रदानी रखनि ऐं पंहिंजे भाई बिरादरीअ में, राज्य जे माण्हुनि में जेके माण्हू आहिनि आस पास में आहिनि उन्हनि खां भाईचारो रखनि। मखदूम जमील ज़मा दस्तारबंदी तक़रीब में ख़िताब कंदे शोरा बिरादरी जे नए सरदार खे मुबारक ॾींदे नेक ख्वाहिशनि जो इज़हार कयो। यकीनन कबीले जो सरदार त को हिकिड़ो ई थी सघे थो ऐं उहो बि सभिनी खां बहितरु आहे जंहिं ते सभई मुतफ़िक़ हुजनि। ऐं ॼाम ख़ान ऐं उनजे ॿियनि भाउरनि, माइटनि ऐं जमायत सरवरी जे सभिनी मुरीदनि खे मुबारकबाद थो ॾियां। हीउ तमामु बहितरीनु फ़ैसिलो थियो आहे। दस्तारबंदी में सरदार बाबुल ख़ान जे सरदारी पग खे वर ॾींदड़ शख़्सियतनि में सरदार मंज़ूर पंवर, सरदार ॼाम तमाची उनड़, सरदार बुरहान ख़ान चांडियो, पीर पागारे जो फर्ज़ंद वॾेरो मामद ख़ान जूणेजो, पीर ऑफ राणीपुर, पीर ऑफ लवारी शरीफ, राणा हमीर सिंह, सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख, मंजूर वसान, सईद गनी, एजाज जखराणी, इस्माइल राहू, निसार अहमद खोड़ो, डॉक्टर सिकंदर शोरो ऐं ॿिया चङा मुड़स बि शामिल हुआ। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सरदार बाबुल ख़ान शोरो खे मुबारकूं ॾींदे दस्तारबंदी में शिरकत ते ख़ुशी जो इज़हार कयो। इहो हिकिड़ो वॾो एज़ाज़ आहे, पर उन एज़ाज़ सां गॾोगॾु मां साईं खे ॿुधाईंदुसि त इहा वॾी ज़िमेदारी आहे। सॼे कबीले खे, सॼे बिरादरी खे ऐं उन सां गॾु सिंध में आबाद जेके ॿियूं बिरादरी आहिनि उन्हनि सां गॾु इंसाफ़ सां हलणु, उन्हनि जी सार संभाल करणु, इहा वॾी हिकिड़ी ज़िमेदारी आहे जेकी अॼु तव्हां ते पई आहे। ऐं मूंखे पूरी उमेदु आहे जीअं तव्हांजा वॾा मरहूम दीदार ख़ान शोरो साहब, करण ख़ान शोरो साहब ऐं ॿिया तव्हांजा वॾा जंहिं ज़िमेदारी सां इहा ज़िमेदारी निभाई, तव्हां बि इहा ज़िमेदारी निभाईंदो। सरदारी पग ॿधाइण वारी तक़रीब सबबि ॻोठ करण ख़ान शोरो में हज़ारे माण्हुनि जी आमद सबबि सिक्योरिटी जा सख़्त इंतज़ाम कया विया हुआ। यादि रहे त हैदराबाद जी वेझी तारीख़ में सरदारी पग ॿधाइण वारी ही वाहिद मुनफ़रिद तक़रीब आहे जंहिंमें वॾे वज़ीर समेत अहम सियासी शख़्सियतनि, क़बाइली सरदारनि ऐं पीराणियुनि गादियुनि जे सजादा नशीननि शिरकत कई। जॾहिं त दस्तारबंदी जी रस्म में हज़ारे माण्हुनि जी शिरकत सबबि हिन तक़रीब खे शोरा बिरादरी जो सियासी पावर शो पिणु करार ॾिनो पियो वञे। कैमरामैन कामरान जखरिया सां गॾु अशोक शर्मा, SS न्यूज़, हैदराबाद।